नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सेवण में कलंदर लाल शहबाज़ दरगाह जो मुख्य दरवाज़ो भञण वारो मामलो। सेवण में एहलकार फर्ज़ अंजाम ॾेई रहिया हुआ त मथस हमलो कयो वियो आहे। हमले में 9 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। 4 मोटरसाइकिलुनि खे बि साड़ियो वियो आहे। सेवण में पुलिस थाणे ते 400 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। केस में हमले में अमनो अमान ख़राब करण, ड्यूटी एक्टा ऐं भंजा जा कलम भी शामिल कया विया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सेवण में कलंदर लाल शहबाज़ दरगाह जो मुख्य दरवाज़ो भञण वारो मामलो। सेवण में एहलकार फर्ज़ अंजाम ॾेई रहिया हुआ त मथस हमलो कयो वियो आहे। हमले में 9 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। 4 मोटरसाइकिलुनि खे बि साड़ियो वियो आहे। सेवण में पुलिस थाणे ते 400 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। केस में हमले में अमनो अमान ख़राब करण, ड्यूटी एक्टा ऐं भंजा जा कलम भी शामिल कया विया आहिनि।